सोशल मीडिया सेंटर सिंध ते एहतजाज कंदे फज़ल मोहम्मद ख़ासकेली ऐं संदसि नंढड़नि सादिक अली, प्यार अली, साजन दाईंदे ॿुधायो त असां ॿुढो कमराणी जे लॻ ॻोठ ताज खान रिंद में क़दीमी वेठल आहियूं। असांखे नुहाणियुनि मां ख़तरो आहे, तहफ़ुज़ ॾिनो वञे। तफ़सील मूजिब फज़ल मोहम्मद ख़ासकेली ऐं नंढड़नि मासूम बचड़नि दाईंदे ॿुधायो त असांजा गस बंदि आहिनि। असां सां बाबू नुहाणी, वज़ीर नुहाणी, बचल नुहाणी, गुलाम रसूल नुहाणी, बादशाह नुहाणी, माशूक मन्नू ऐं ॿिया जेका असां सां बिला वजह तंग करे रहिया आहिनि। मूंखे ऐं मुंहिंजे नंढड़नि ॿारनि सां विढ़िया आहिनि, जंहिंजी रिपोर्ट पुलिस स्टेशन टंडो गुलाम अली ऐं ॿुढो कुंभराणीअ ते अहिड़े मामले जी रिपोर्ट पिणु दाख़िल कराई आहे। फज़ल मोहम्मद ख़ासकेली वधीक नंढड़नि ॿारनि सां दाईंदे ॿुधायो त असां स्कूल ते वञी नथा सघूं। फज़ल मोहम्मद ख़ासकेली जी दाह वस वारनि इदारनि खे अपील कई आहे त जेकॾहिं मूंसां नाइंसाफ़ी कंदड़नि खे गिरफ़्तार न कयो वियो त आउं पंहिंजे बचनि खे वठी SSP बदीन ऑफिस अॻियां पाण खे बाहि ॾेई साड़ींदसि, जंहिंजा ज़िम्मेवार इहे हूंदा। गसन दे असां गाड़ियों आसे कर आणंता घटी का बाहर नथा निकलने दे। बादशाह नवाणी, वजीर नवाणी, बच्चन नवाणी, मन्नू नवाणी, ये असांखे जानी नुकसान है इनन मां। असांखे पे आजा असांखे गसते धमकियूं ॾिननि चई ॿाहिरि निकिरो त असांखे ॾिसूं था पोइ असीं लुक में छिपी छिपी असीं विया पेपर करण। असांखे रिंदनि इन्हनि चए त असांखे कोन असांजी मश्किल कोन कंदा, पोइ असीं उन्हनि जे घरनि मां मटे विया आहियूं पेपर ॾियण। कदीमी पट मुंहिंजो 100 साल जो पट आहे, उते रंधल आहियां। हीअ माण्हू जेके आहिनि तक़रीबन 8-7 ॼणा आहिनि। जो ॾींहुं अंगारे ॾींहुं 3 बजे मुंहिंजे नंढड़नि सां विया काठियूं खणी विकिरियल विया पिए। उन्हनि खे गस ते गाॾी रोके अवर साइड में हणी ऐं बेवाजिबी सां हिननि खे धकाया आहिनि। हिननि जी मार कुटे रड़ियूं कयूं ऐं पुॼी वियो आहियां। हिननि मूंखे वरी फ़ोन कराए पंहिंजा माण्हू घुराए हथियार खणी कुआड़ियूं खणी अलीमुद नवाणी आहे, गुलाम रसूल नवाणी आहे ऐं बचल नवाणी आहे, वज़ीर नवाणी आहे, बादशाह नवाणी मूंखे छॾियो आहे। मुंहिंजे भाइरनि मूंखे धकाया आहिनि। मुंहिंजे नंढड़नि जूं कीकूं ॿुधी गाऊं ॿुधी मुंहिंजा माउ पीउ पोड़ो भॼी आया। मुंहिंजो पीउ बेहोश थी वियो। मुंहिंजी माउ ते हिननि कुआड़ियूं उलारियूं आहिनि। ऐं अगरि जो मूंसां ग़रीब सां इंसाफ़ु कयो वञे, जो इंसाफ़ु न कयो त बदीन में SSP जे अॻियां धरणो हणी या पंहिंजे पाण खे बाहि ॾियण जी कोशिशि